साधन जा पी शहज़ादी का पुछी पक करे दे मुखे तो पोइ मां अदी भागुल के उहो वनी जवाब दियां। अमा शहज़ादी शर्म न कर, खुलियो ॻाल्हाए। बाबा जेकॾहिं शर्म न कंदस त बेशर्म छॾंदस। न्याणी में शर्म न रहे तो बाक़ी न्याणी छा जी आहे। अमा तू मुझे शर्म ऐं हया वारी थी आई, पर शादीअ जे मामले में शर्म नाहे कबो। भली तू पंहिंजे दिल जी ॻाल्हि कर। दिल जो शादी जे मामले में छा वञे। दिल जी ॻाल्हि करण वारी न्याणी खे हिन दुनिया में केर भी सुठी निगाह सां नाहे ॾिसंदो। मान ऐं मर्तबे वारे धियूं तो उहे सॾबियूं आहिनि जेके मां ऐं पीउ जी मर्ज़ी सां शादी कनि। तोखे केर तो जले तो तू मां पीउ जे मर्ज़ी सां शादी न कर। अम्मा जेकॾहिं मूंखे शादी करणी हुजे हा न मां तव्हांजी मर्ज़ी सां ई कयां। अमा तू अॼु दुखाइल छो थी लगी? तोखे खिलण ॻाल्हाइण जो छा थियो? शादी जी ॻाल्हि ॿुधंदे तुझे दिल जो गुल ई घुमाइजे। थियन वटि दिल त हूंदो ई नाहे थियन वटि। मां त छा कंहिं बि धीउ वटि दिल नाहे हूंदो। इज़त सां जीअण लाइ माइटरनि जी मर्ज़ी सां ज़िंदगी जीअणी पवंदी आहे। पर पुट असां त तोखां तुंहिंजी मर्ज़ी था पुछूं, साखाए तो चवां तू जिथे चाहींदी संग उते ई थींदो। बाबा हर इंसान जी दिल मासूम ॿार जीअं हूंदी आहे। जेकॾहिं को ॿार चाहे ऐं चंड संदसि छोलिया न पाए पर इहे कोन थी सघे। ऐं आख़िर हिकु ॾींहुं उन ई ॿार खे ख़बर पइजी वेंदी आहे त चंड खे रुको चाहे सघिबो आहे, माणे नाहे सघिबो। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।